जय झूलेलाल। दोस्तों, तव्हां सभु कीअं आहियो? तव्हां सभिनी खे ॿुधाईंदे ॾाढी ख़ुशी थी रही आहे त हिन साल इंटरनेशनल सिंधी सम्मेलन थी रहियो आहे होटल शंग्रीला मकाती मनीला फिलीपींस में। त दोस्तों, अचो सभई मिली करे सिंधियत जी मौज माणियूं ऐं सिंधियत जो शान वधायूं। 31 अक्टूबर पहिरीं 2 नवंबर, हा दोस्तों, 31 अक्टूबर खां 2 नवंबर ताईं 3 ॾींहनि ताईं थी रहियो आहे इंटरनेशनल सिंधी सम्मेलन होटल शंग्रीला मकाती मनीला फिलीपींस में। हलो हलो मेले में गॾिजी हलो मेले में, मां भी हला मेले में, तूं भी हलो मेले में। त दोस्तों, इस सिंधियत जो मेलो इंटरनेशनल सिंधी सम्मेलन में पाण सभु गॾिजंदासीं, मौज कंदासीं, सिंधियत जो शान वधाईंदासीं। त अचो अचो अचो, गॾिजी हलूं मनीला फिलीपींस में 31 अक्टूबर खां 2 नवंबर ताईं ऐं झूलण जी मौज कयूं। आयो लाल सभई चओ झूलेलाल। मां तव्हांजो पंहिंजो घनश्याम भगत अजमेर मां बि अची रहियो आहियां तव्हांजे हिन फंक्शन में सिंधियत जी जोत जॻाइण, असांजी सिंधी तहज़ीब, सिंधी संस्कृति जी ॼाण ॾियण, सिंधी भगत जी प्रस्तुति करण लाइ। तंहिंखां सवाइ ॿिया रंगारंग कार्यक्रम, सिंधियत जूं ॻाल्हियूं, गॾिजाणी। अचो मिली करे सिंधियत जी जोत जॻायूं, खाऊं पीऊं, मौज माणियूं। आयो लाल सभई चओ झूलेलाल।